जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 19। हिन अध्याय खां पहले मां 18 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 18 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 19 विष्णु भॻवान जो स्रोत ऐं हुन जे पाठ जी विधि। त तव्हां सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। विष्णु भगवान जो स्रोत ऐं हुन जे पाठ जी विधि। महाराज दिलीप चवण लॻो त हे महर्षि, कृपा करे ॿुधायो त देवदत्त उहो कहिड़ो स्रोत पढ़ियो हो जंहिंजे पढ़ण सां भगवान उन ते हिकदमि प्रसन्न थियो। कृपा करे मूंखे उहो विष्णुअ जो स्रोत ॿुधायो। वशिष्ठ मुनि चवण लॻो त हे राजन, मां तोखे उहो गुप्त स्रोत ॿुधायां थो। इहो स्रोत भगवान पहिरियां ई गरुड़ खे ॿुधायो हो, उन खां वरी मां ॿुधो हो। हीउ स्रोत सभिनी पापनि खे नाश करण वारो ऐं आत्मज्ञान वधाइण वारो आहे। स्रोत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो विश्वाय चक्रणे, ओम नमो भगत प्रियाय कृष्णाय, ओम नमो जगन्नाथाय शारंगिणे। जंहिंजो अर्थ इहो आहे त वासुदेव जो सॼे जगत में व्यापक ऐं भक्तनि जे हृदय रूपी मंदिर में वसी रहियो आहे, तंहिंखे मुंहिंजी वारंवार नमस्कार आहे। जेको विश्व रूप सॼे जगत जो पालन पोषण उत्पत्ति ऐं प्रलय कंदड़ आहे, तंहिंखे बि मुंहिंजी बारंबार नमस्कार आहे। जेको पंहिंजे भक्तनि खे प्यारो अच्युत परमात्मा श्री कृष्ण शारंगंदड़ आहे, तंहिंखे बि मुंहिंजो बारंबार नमस्कार आहे। हे प्रभु, तव्हीं टिनी तापनि जे करण वारा ऐं जनम मरण जे बंधन खे नाश करण वारा आहियो। अजुनी आहियो, कॾहिं बि माता जे गर्भ में नथा अचो। हे दीनानाथ, 1000 मुखनि वारो शेषनाग बि तव्हांजी महिमा चई नथो सघे। तव्हां बेअंत आहियो। हे प्रभु, तव्हां ई मुंहिंजा पिता आहियो, तव्हां ई मुंहिंजी माता आहियो। हीअ सॼो संसार तुंहिंजो हिकु खेल आहे, जंहिंमें सभई जीव अहम भाव जे अभिमान में फाथा पिया आहिनि। हे दयालु, तव्हां ई उन्हनि खे छुटकारो ॾियण वारा आहियो। हे हरि, तव्हांजे नाम ध्यान सां महान सुख पाइजे थो। तव्हांजो ई आसरो आहे। तंहिं करे हे गोविंद, गुण निधान, जीअं वणे तीअं मूंखे रखी वठ। हे अंतर्यामी, कृपा करे मां अधीन खे दर्शन ॾिनो आहे, तंहिं लाइ मां तव्हांजे पवित्र दर्शन तां बारंबार बलहार वञा थो। हे राजन, अहिड़ीअ तरह देवदत्त विष्णु भॻवान जो स्रोत परमात्मा खे प्रगट कयो हो। जेको मनुष्य मात्र इन स्रोत जो प्रेम सां पाठ कंदो, तंहिंजी 84 कटिजी वेंदी, मुक्ति पद पाईंदो ऐं उन्हीअ जा सभई कार्य रास थींदा। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्य 19 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।